न्यूज़ से आर्मी चीफ की मुक़ररी ते कम 48 कलाकनि में मुकम्मल थी वेंदो। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त आर्मी चीफ की मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म वटि आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे से आर्मी चीफ की मुक़ररी ते कम 48 कलाकनि में मुकम्मल थी वेंदो। ख्वाजा आसिफ आर्मी चीफ की मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म वटि आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त नए आर्मी चीफ लाइ नाला वज़ीर आज़म ॾांहुं उमाणिया वेंदा। बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त सिविल मिलिट्री लाॻापनि में को टकराव न आहे। जनरल बाजवा नवाज़ शरीफ जो एहतराम कंदो। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे नाज़रीन आर्मी चीफ की मुक़ररी ते कम 48 कलाकनि में मुकम्मल थी वेंदो। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त आर्मी चीफ की मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म वटि आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ नए आर्मी चीफ लाइ नाला वज़ीर आज़म ॾांहुं उमाणिया वेंदा। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त सिविल मिलिट्री लाॻापनि में को टकराव न आहे। जनरल बाजवा नवाज़ शरीफ जो एहतराम कंदो आहे।